अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। याद रखो तव्हां हरगिज़ नेकी जो दर्जो तेसी ताईं माणे न सघंदो जेसी ताईं जेके कुछ अव्हां खे प्यारो आहे या जे माल दौलत सां अव्हां खे मोहबत आहे सो अल्लाह जी राह में ख़र्च न कंदो ऐं जेको कुछ अव्हां ख़र्च कंदो सो अल्लाह ताला यकीनन ॼाणींदड़ आहे ऐं उन ई मुताबिक़ ई अल्लाह ताला तव्हां खे नवाज़ींदो यानी जहिड़ो माल तहिड़ो मुल। हर ताम या खाधो बनी इसराइलन लाइ बि हलाल हुयो जेको इस्लाम में हलाल आहे सिवाय उन जे जेको इसराइल हज़रत याकूब अलैहिस्सलाम कराहत जे करे मसलन उठ जो गोश्त पंहिंजो पाण ते हराम कयो हो ऐं उहो बि तौरेत जे नाज़िल थियण खां अॻु। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन यहूदन खे चओ त जेकॾहिं तव्हीं सचा आहियो त तौरेत खणी अचो ऐं उहो पढ़ो ऐं असां खे ॾेखारियो त उन में किथे लिखियल आहे त जेके शयूं तव्हां चयो था से अल्लाह तव्हां ते हराम कयूं आहिनि उन खां पोइ बि जेकॾहिं के अल्लाह ते कूड़ मढ़ीनि त उहे ई ज़ालिम आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जो कुछ अल्लाह फरमायो आहे सो सच फरमायो आहे ऐं यहूदियो जेकॾहिं सचा आहियो तव्हां इब्राहिम जे दीन जी ताबेदारी करियो जेको बिल्कुल हनीफ हिक तरफ़ो बातिल दीननि खां बेज़ार हो ऐं मुशरिकन मां न हो। हक़ीक़ इबादत लाइ पहिरियों घर जेको माण्हुनि लाइ ठाहियो वियो सो उहो ई आहे जेको मक्की मुकरमा में आहे। उहो बरकत भरियो ऐं सारी जहान लाइ हिदायत जो मर्कज़ आहे जंहिंमें बिल्कुल पधरियूं निशानियूं आहिनि जंहिंमें मक़ाम इब्राहिम आहे जंहिंमें अॼु बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़दमनि जा निशान महफूज़ आहिनि ऐं जेको बि उन में दाख़िल थियो सो अमन वारो थी वियो ऐं अल्लाह जो इंसाननि ते उहो हक़ यानी फर्ज़ आहे त जंहिंखे बि उन ॾांहुं सफ़र जी अल्लाह ताक़त या इस्तिताअत ॾिनी हुजे उन्हीअ घर खाना काबा जो हज करे ऐं जेको बि उन घर जी फज़ीलत ऐं पाकाई जो इनकार करे उन खे ख़बर हुअण घुर्जे त बेशक अल्लाह सभिनी जहाननि वारनि खां बेनियाज़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त ए अहले किताब अल्लाह जी आयतुनि जो इनकार छो था करियो ऐं अल्लाह शाहिद आहे गवाह आहे उन ते जेके कुछ हरकतूं अव्हीं करे रहिया आहियो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए किताब वारो जंहिं ईमान आंदो आहे उन खे अल्लाह जे रस्ते खां छो रोकींदा आहियो छा तव्हां उन राह में ॾिंगाई ऐं ऐब था ॻोल्हियो हालांकि तव्हां ख़ुदि गवाह आहियो त हीउ दीन ऐं रसूल बरहक़ आहिनि ऐं जेके कुछ तव्हां करियो था अल्लाह उन खां हरगिज़ गाफ़िल बेख़बर न आहे। ए ईमान वारो ख़बरदार जेकॾहिं तव्हां अहले किताब मां कंहिं बि फ़िरक़े जी ॻाल्हि मञी त अव्हां खे ईमान आणण खां पोइ वरी मोटाए काफ़िर करे छॾींदा ऐं तव्हां कीअं कुफ़्र कंदो जॾहिं त अल्लाह जो आयतूं अव्हां खे ॿुधायूं पियूं वञनि यानी क़ुर पढ़ियो पियो वञे ऐं अव्हां में संदसि रसूल बि मौजूद आहे ऐं जेको बि अल्लाह जे दीन खे मज़बूती सां झलींदो त उहो यकीनन सिधी राह ते हलण जी हिदायत हासिल करे चुको आहे। ए ईमान वारो अल्लाह खां ईअं ढिढो जहिड़ो उन खां ढिढण जो हक़ आहे ऐं इन दुनिया मां ईअं रुख़सत न थीजो मगर मुसलमान थी यानी तक़वा इख्तियार कयो जीअं तक़वा जो हक़ आहे ऐं तव्हां ते मौत हरगिज़ नाफ़रमा बददारी जी हालत में न अचे ऐं मरण घणीअ ताईं ईमान ते साबित क़दम रहंदे रहलत कजो ऐं ॾिसो तव्हां सभई गॾिजी अल्लाह जी रसी दीन या क़ुर ऐं सुन्नत खे मज़बूती सां पकड़ियो ऐं तफ़रक़े में न पओ यानी जुदा जुदा टोला या फ़िरका ठाहे न थी वञो ऐं पाण ते अल्लाह जी नेमत खे यादि करियो जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो त अव्हां जी दिलनि में उल्फत मोहबत ऐं अंस वधायई जो अव्हां संदसि फज़ल सां फेरी भाइर थी पिया। यादि करियो जॾहिं अव्हीं बिल्कुल दोज़ख जी खॾ जे किनारे ते हुया त अव्हां खे इस्लाम जी दौलत सां नवाज़े उन खां बचायई। अहिड़ी तरह अल्लाह तव्हां लाइ पंहिंजो आयतूं खोले बयान करे थो त मन अव्हां हिदायत वारा थियो ऐं तव्हां मां का जमायत या के माण्हू अहिड़ा ज़रूर हुअण घुर्जनि जेके चङाई जी तरफ़ सॾीनि भलाई करण जो हुकुम ॾीनि ऐं बुराई खां रोकीनि ऐं अहिड़ा ई माण्हू कामयाब थियण वारा ऐं मुराद माणण वारा आहिनि। ऐं मता तव्हां उन्हनि जहिड़ा थियो जेके फ़िरक़नि में विरहाइजी विया ऐं खुलियल या चिटियुनि निशानियूं अचण जे बावजूद बि इख़्तिलाफ़ ऐं तकरार कयाऊं अहिड़नि ई माण्हुनि लाइ यकीनन तमामु वॾो अज़ाब आहे। ऐं यादि रखो त हिकु ॾींहुं अचणो आहे जंहिंमें केतिरा ई ख़ुशनसीब चेहरा चमकंदड़ ऐं ख़ुशीअ में बहकंदड़ हूंदा ऐं केतिरा ई बदनसीब चेहरा पंहिंजी नामुरादी जे करे कारा हूंदा ऐं जिन जा मुंहं कारा हूंदा उन्हनि खे पुछियो वेंदो त छा ईमान आणण खां पोइ तव्हां कुफ़्र इख्तियार कयो पोइ हाणे तव्हां कुफ़्र करण जे एवज़ अज़ाब जो मज़ो चखो ऐं जिन जा चेहरा चमकंदड़ हूंदा से अल्लाह जी रहमत जे पाछे या ओट में हूंदा ऐं उहे ई ख़ुशनसीब हमेशह उन हालत में ही रहंदा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही अल्लाह जो आयतूं अहकाम आहिनि
जेके असीं तोखे ठीक ठीक पढ़ी ॿुधायूं था। ऐं अल्लाह कॾहिं बि जहान वारनि यानी पंहिंजी मखलूक सां ज़ुल्म करणु नथो चाहे। ऐं जेके कुझु आसमाननि में आहे ऐं जेको कुझु ज़मीन में आहे तिन सभिनी जो मालिक अल्लाह ताला आहे। ऐं सभु मामला या सभु कम अल्लाह ताला ॾांहुं मोटाया वेंदा। ए ईमान वारो, तव्हां हिकु बहितरीन उमत आहियो जंहिंखे माण्हुनि जी हिदायत अल्लाह जे दीन क़ाइमु करणु, पाण में इंसाफ़ ऐं इस्लाह लाइ पैदा कयो वियो आहे। तव्हां नेकी जो हुकुम ॾियो था ऐं बुराई खां रोकियो था ऐं अल्लाह ते ईमान आणियो था। जेकॾहिं अहले किताब मुखालिफ़त ऐं सरकशी जे बदिरां ईमान आणीनि हा त संदन लाइ कहिड़ो न सुठो हुयो। उन्हनि में के ईमानदार बि आहिनि, पर अफ़सोस उन्हनि मां अक्सर नाफ़रमान आहिनि। उहे थोरी अज़ियत खां सवाइ तव्हांखे ॿियो को बि नुक़सानु हरगिज़ न पहुचाए सघंदा। ऐं जेकॾहिं जंग कंदा त तव्हांखे पुठी ॾेई छॾींदा, पोइ उन्हनि जी किथां बि मदद न कई वेंदी। यहूदी जिते बि रहिया उते मथां ज़िलत, बेवसी ऐं लाचारी जी मार पई। खेनि किथां अल्लाह जे महाबे किथां इंसाननि जे मथां पनाह मिली आहे त ॿी ॻाल्हि आहे, यानी पंहिंजे पेरनि ते बीही ही अमन में रहनि या क़ाइमु कनि, उहो नामुमकिन आहे। पर हमेशह ॿियनि जी मदद ऐं महिरबानी जे सहारे ज़िलत में ज़िंदगी गुज़ारे सघंदा। उहे अल्लाह जे गज़ब हेठां अची चुका आहिनि। मोहताजी ऐं बदहाली उन्हनि ते मुसलत कई वई आहे। उहो सभु उन करे जो उहे अल्लाह जी आयतुनि जो कुफ़्र कंदा रहिया ऐं नबियुनि खे नाहक क़त्ल कंदा हुआ। उहो उन करे बि जो हू नाफरमानी कंदा हुया ऐं हू शरारतुनि में हदूं लताड़े चुकिया हुया। यादि रहे त अॼु बि यहूदियुनि जी क़िस्मत में ज़िलत आहे ऐं ॿियनि जे सहारे ते हली रहिया आहिनि ऐं ज़मीन में न किथे आराम सां रहनि था ऐं न ॿियनि खे रहण ॾियनि था। सभु अहले किताब बि हिकु जहिड़ा न आहिनि। उन्हनि मां हिकु जमायत सिधी राह ते क़ाइमु आहे। हू राति जो उथी रब जो आयतूं पढ़नि था ऐं संदसि हुज़ूर में सर झुकाइनि था। अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखनि था, नेकीअ जो हुकुम ॾियनि था, बुराई खां रोकीनि था ऐं चङनि कमनि करण में अगराई कनि था। उहे ई सालिह ऐं नेक माण्हुनि मां आहिनि ऐं उहे जेका बि नेकी कंदा तंहिंजी हरगिज़ बेक़दरी न कई वेंदी ऐं अल्लाह परहेज़गारनि खे चङी तरह ॼाणे थो। बेशक जिन कुफ़्र कयो तिन खां हरगिज़ न की संदसि माल न की संदसि औलाद अल्लाह जे अज़ाब खां कुझु बि टारे सघंदा ऐं उहे दोज़खी आहिनि ऐं हमेशह मंझसि रहण वारा आहिनि। हू जेकी बि दुनिया जी ज़िंदगी में ॾेखाई वास्ते ख़र्च कंदा आहिनि, उन जो मिसाल उन ई वाह वाचूड़े या हवा वांगुरु आहे जंहिंजो पारो हुजे ऐं उन्हनि माण्हुनि जी पोख ते किरे जिन पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो हुजे ऐं उन्हनि जी पोख साड़े बर्बाद करे छॾे। अल्लाह त उन्हनि माण्हुनि ते ज़ुल्म न कयो आहे, पर हू पंहिंजो पाण ते ज़ुल्म कनि था। ए ईमान वारो, पंहिंजनि मुसलमान भाइरनि खां सवाइ ॿिए कंहिं यहूदी, ईसाई, काफ़िर या मुशरिक खे पंहिंजो राज़दार हाले मुहर्रम दोस्त न बणायो। हू तव्हांखे नुक़सान या तबाही पहुचाइण में कॾहिं बि घटिताई नथा कनि। हू त उहो ई घुरनि था त तव्हां दुख, मुसीबत, तकलीफ़ में हुजो। ला शक संदन बुग़्ज़ दुश्मनी संदसि वातनि मां यानी ॻाल्हाइण मां ज़ाहिर आहे ऐं जेको साड़ उन्हनि जी सीननि दिलनि में लिकियल आहे सो त अञा बि तमामु वॾो आहे। बेशक असां तव्हां लाइ उन्हनि जे नफ़ाक़ जूं निशानियूं खोले बयान कयूं आहिनि। जेकॾहिं तव्हां अकुल खां कमु वठो त उन्हनि सां वास्ते रखण में ख़बरदार रहिजो। ए ईमान वारो, अव्हां उहे आहियो जेके उन्हनि सां मोहबत करियो था, पर हू तव्हां सां ज़रे बराबर बि मोहबत नथा कनि। अजीब ॻाल्हि आहे त अव्हां सभिनी आसमानी किताबनि खे मञियो था, यानी संदन तौरेत खे मञियो था, त बि हू क़ुरान खे नथा मञनि। ऐं जॾहिं हू तव्हांखे मिलनि था त मुनाफ़िक़ी तौरु चवनि था त असां बि तव्हांजे किताब ऐं रसूल खे मञियो आहे, पर जॾहिं अव्हां खां जुदा थियनि था त गुस्से ऐं कावड़ में पंहिंजो आङुरियूं चॿाड़ीनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त न रुगो आङुरियूं कुर्टियो, पर पंहिंजी कावड़ में वञी मरो। बेशक अल्लाह दिलनि, सीननि जी गुझनि खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं ए ईमान वारो, तव्हांखे जॾहिं बि का चङाई रसे थी त उन्हनि खे बुरी लॻे थी ऐं उहा खेनि ॾुखोईंदड़ ऐं तकलीफ़ ॾींदड़ आहे। ऐं जॾहिं अव्हांखे का तकलीफ़ पहुचंदी आहे त हू ख़ुशि थींदा आहिनि। ऐं मोमिनो, उहो यादि रखो त को बि मकर ऐं फ़रेब तव्हांजो कुझु बि बिगाड़े न सघंदो जेकॾहिं तव्हां सब्र खां कमु वठंदो ऐं तक़वा इख्तियार कंदो, यानी अल्लाह जी नाफ़रमानी खां बचंदो, त संदसि को बि मकर ऐं फ़रेब अव्हांखे न ॾुखोईंदो। ऐं यकीनन जेको कुझु हू कनि था अल्लाह उन खे घेरे रखियो आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो वक़्तु यादि कर जॾहिं तूं सुबुह जो सवेर पंहिंजे घर खां निकितो हुएं ऐं अहुद जे मैदान में मोमिननि खे जंग लाइ मोर्चनि ते विहारे रहियो हुएं।
ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं यादि कयो जॾहिं अवां मां ॿिनि टोलनि बनी सलमा ऐं बनी हारिस बेहिम्मत थियण जो इरादो कयो, हालांकि अल्लाह संदसि मददगार हो ऐं मोमिननि खे अल्लाह ते ई भरोसो करणु घुर्जे। ऐं यकीनन अवां जी जंग बदर में अल्लाह मदद कई हुई ऐं सोभ बि ॾिनी हुई, हालांकि उन वक़्तु तव्हां कमज़ोर हुआ, तंहिं करे तव्हां अल्लाह खां ढिॼो ऐं न कंहिं ॿिए खां। त मन अवां उन ई मां नसीहत पिरायो ऐं शुक्रगुज़ार थियो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि करे जॾहिं मोमिननि खे चई रहियो हुए त छा अव्हां लाइ उहो काफ़ी न आहे त तव्हांजो रब 3000 मलाइक नाज़िल करे ऐं अव्हां जी मदद करे? छो न भला शक जेकॾहिं अव्हीं साबित कदम रहियो ऐं जेकॾहिं तव्हां सब्र कंदो ऐं तक़वा इख्तियार कंदो यानी अल्लाह जी नाफ़रमानी खां बचंदो, ऐं जेकॾहिं अव्हां जे दुश्मन अव्हां ते ओचितो चढ़ाई कई त तव्हांजो रब 3000 न पर 5000 निशान थियल मलाइकनि सां तव्हां जी मदद कंदो। ऐं अल्लाह हीअ मलाइकनि वारी मदद रुगो अव्हां जी ख़ुशख़बरी ऐं अव्हां जी दिलनि खे तसली लाइ कई आहे। ऐं यादि रखो त मदद या कामयाबी त सिर्फ़ अल्लाह जी तरफ़ां ई आहे। हुन जो हुकुम हर शइ ते गालिब आहे ऐं हू निहायत ज़बरदस्त गालिब ऐं दानाओ या कमाल हिकमत वारी हस्ती आहे। हीअ फतह जी बशारत उन करे आहे त अल्लाह ताला कुफ्र जी राह ते हलण वारनि जी हिकु बांह या हिकु हिस्सो कटे छॾे, यानी काफ़िरनि जी हिकु टोली खे हलाक करे छॾे, खेनि अहिड़ो ज़लील ऐं मग़लूब करे जो हू नामुराद बदनसीब ऐं महरूम पोएं पेरनि वापसि मोटी वञनि। दीन जे दुश्मननि जे मामले में तोखे को इख्तियार न आहे, उहो इख्तियार सिर्फ़ अल्लाह खे आहे, चाहे उन्हनि खे माफ़ करे या उन्हनि खे अज़ाब ॾिए, छो त यकीनन हू ज़ालिम आहिनि। आसमाननि ऐं ज़मीन में जेको कुझु आहे सो सभु अल्लाह जो आहे, जंहिंखे घुरे बख़्शे, जंहिंखे घुरे अज़ाब ॾिए। हुन जे फ़ैसिलनि खे को बि रोकण वारो न आहे ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायती महिरबान आहे। ए मोमिनो, बिट्टो चोड़ो या कई भेरा वधाए व्याज न खाओ ऐं अल्लाह खां ढिॼो ऐं संदसि नाफ़रमानी खां बचो त मन अवां कामयाब ऐं सरख़ुरू थियो ऐं उन बाहि खां बचो जेका काफ़िरनि लाइ तयार कई वई आहे। ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल जे हुक्मनि जी ताबेदारी कयो त मन अवां ते बाज ऐं रहम कयो वञे ऐं पंहिंजे रब जी बख़्शिश ऐं जन्नत ॾांहुं दौड़ो, जंहिं जी वुसअत वेकर आसमाननि ऐं ज़मीन जेतिरी आहे ऐं उहा मुत्तक़ी परहेज़गार ऐं अल्लाह जी नाफ़रमानी खां बचंदड़ ॿारनि लाइ तयार कई वई आहे, जेके सुख तोड़े ॾुख में, ख़ुशहाली ऐं तंगी जी हालत में अल्लाह जी राह में ख़र्च कनि था ऐं कावड़ या गुस्से खे पी वञनि था ऐं माण्हुनि खे माफ़ कनि था। ऐं तहक़ीक़ अल्लाह अहिड़नि मोहसिननि नेकोकारनि सां मोहबत करे थो। ऐं उहे जॾहिं को फ़हश कम पधरो गुनाह करे विझनि था या पंहिंजो पाण ते ज़ुल्म कनि था त यकदम अल्लाह खे यादि कनि था, पंहिंजे ज़मीर खे मलामत कनि था ऐं पंहिंजे कईअ ते शर्मसार थी अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश घुरनि था। ऐं अल्लाह खां सिवा भला ॿियो केरु आहे जो गुनाह बख़्शे ऐं जेके करे विझनि था उन ते ॼाणे वाणे इसरार नथा कनि या अड़िजी नथा बीहनि, यानी बिना के हिबक ऐं छो छाजे पंहिंजी ग़लती जो इतराफ़ कनि था। अहिड़नि ख़ुशनसीबनि लाइ संदसि रब तरफ़ां अजुर बख़्शिश ऐं जन्नत जा बाग़ आहिनि, जिन हेठियां नहरूं वहनि थियूं, उहे हमेशह उन में रहंदा। ॾिसो नेक कम या अमल करण वारनि लाइ कहिड़ो न चङो बदिलो आहे। बेशक तव्हां खां अॻु केतिरा ई दौर थी गुज़रिया आहिनि, पोइ ज़मीन में घुमी फिरी ॾिसो जिन क़ौमुनि नबियुनि खे कूड़ो कयो ऐं हक़ ऐं हिदायत जी राह इख्तियार न कई, उन्हनि कूड़ो कंदड़नि जी पछाड़ी कहिड़ी थी। हीअ क़ुरान इंसाननि लाइ हिकिड़ो बयान, ऐलान, पधरो पैगाम ऐं वज़ाहत आहे ऐं मुत्तक़ीन परहेज़गारनि लाइ हिदायत, रहनुमाई ऐं नसीहत आहे। ऐं अव्हां दिलि न लायो ऐं न सुस्त थियो ऐं न हिम्मत हारियो ऐं न ग़मगीन थियो, तव्हां ई सोभारा ऐं गालिब थींदो जेकॾहिं अव्हां मोमिन आहियो। जेकॾहिं तव्हां खे अहूद में को घाव लॻो आहे या चोट आई आहे त बेशक उन जहिड़ो ज़ख़्म ऐं घाव काफ़िरनि खे बि बदर में लॻो हो। इहो त ज़माने जूं लाहियूं चाढ़ियूं आहिनि जिन खे माण्हुनि जे विच में फिराईंदा रहंदा आहियूं ऐं अव्हां ते अहिड़ो वक़्तु उन ई करे आंदो वियो त अल्लाह ॾिसे ज़ाहिर करे त केर सच्चा मोमिन आहिनि ऐं अव्हां मां किन खे शहादत जे दर्जे ते फाइज़ करे। ऐं अल्लाह ज़ालिमनि खे कॾहिं बि पसंदि नथो फरमाए। ऐं हिन लाइ त जिन ईमान आंदो आहे अल्लाह उन्हनि खे पाक करे ऐं काफ़िरनि खे चटी या नास करे। ऐं ए मुसलमानो, छा तव्हां सम्झी वेठा आहियो त महज़ ईमान जे दावा करे जन्नत में ईअं ई हलिया वेंदो, हालांकि अल्लाह अञा तव्हां मां जहाद करण वारनि ऐं साबित कदम रहंदड़ साबिरीन खे न ॼातो या ज़ाहिर करियो या निखेड़ियो आहे। ऐं तहक़ीक़ मौत सां मुलाक़ात थियण खां अॻु यानी जंग अहूद खां अॻु तव्हां शहादत जी मौत जो सदू करे रहिया हुआ। हाणे त मौत तव्हां जे साम्हूं अची चुको आहे ऐं तव्हां ख़ुदि बि हुन खे अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो, यानी जेकॾहिं शहादत जो शौक़ अथव त मैदान ते लहू रुकिजी छो विया आहियो।
ए मुसलमानो, तव्हांखे समझण घुर्जे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो हिकु रसूल आहे ऐं बेशक उन खां अॻु ॿिया केतिरा ई रसूल थी गुज़रिया आहिनि जेके पंहिंजे वक़्त में राह हक़ या हिदायत जी तलकीन कंदे हिन दुनिया में हलिया विया। पोइ छा जेकॾहिं हू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़त्ल कयो वञे त तव्हां माण्हू इस्लाम खां खुड़िन भर फिरी वेंदो? यादि रखो त जेको खुड़िन भर फिरंदो सो अल्लाह खे हरगिज़ को बि नुक़सान न पहुचाईंदो ऐं अल्लाह शुक्र कंदड़नि खे जल्दी ई चङो बदिलो ॾींदो ऐं को बि साह वारो अल्लाह जे हुकुम खां सवाइ मरी नथो सघे। उहो हिकु लिखियल मुक़रर वक़्तु आहे। मौत खां छो था डिॼो ऐं पोइ ते भॼो? पोइ जेको शख़्स दुनिया में अजर चाहींदो उनखे दुनिया में ॾींदासूं ऐं जेको आख़िरत में अजर चाहींदो उनखे आख़िरत में सवाब अता कंदासूं ऐं शुक्र करण वारनि खे असां अनक़रीब चङी जज़ा अता कंदासूं। ऐं हिन खां अॻु बि केतिरा ई नबी गुज़री चुका आहिनि जिन सां गॾु घणनि ई अल्लाह जे बाननि जंग लड़ी ऐं अल्लाह जी राह में जेके मुसीबतूं मथे न आयूं तिन खां हू न दिल शिकस्ता थिया, न उन्हनि हीणाई या कमज़ोरी ॾेखारी ऐं न हू बातिल जे अॻियां झुकिया। ऐं यकीनन अल्लाह अहिड़नि सबर कंदड़नि ऐं साबित कदम रहंदड़नि सां मोहबत करे थो। ऐं हुननि अल्लाह जे बाननि जी दुआ रुगो हीअ हुई जो चवंदा रहिया त ए असांजा रब असांजा गुनाह माफ़ फरमाए ऐं जिन कमनि में असां खां ज़्यादती थी असांखे बख़्श, असांखे साबित कदम रख ऐं काफ़रनि जी क़ौम जे मुक़ाबले में असांजी मदद फरमाए ऐं फतह अनायत कर। पोइ अल्लाह अहिड़नि पंहिंजनि बंदनि खे दुनिया जो बि अजर ॾिनो ऐं आख़िरत जो पिणु उम्दो अजर अता कयो। ऐं अल्लाह मोहसिननि चङाई कंदड़ नेकुनि ऐं भलारनि सां मोहबत करे थो। ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हां काफ़रनि जो चयो मञंदो त अव्हांखे पोएं पेर राह हक़ खां फिराईंदा, पोइ अव्हां वञी टोटे में पवंदो यानी तव्हांखे मुर्तद करे छॾींदा। बल्कि अव्हांखे समझण घुर्जे त अल्लाह ई अव्हांजो मौला, मालिक, साईं ऐं कारसाज़ आहे ऐं हू सभिनी मदद करण वारनि खां बहितरीन मददगार आहे। जल्दी असां काफ़रनि जी दिलनि में रोब ऐं दहशत तारी कंदासीं, छाकाणि त हुननि ज़ालिमनि अल्लाह सां शिरक कयो जंहिं लाइ हिन यानी अल्लाह का बि सनद न लाथी आहे ऐं हुननि जो ठिकानो जहन्नम जी बाहि आहे ऐं अहिड़नि ज़ालिमनि लाइ उहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। बेशक अल्लाह तव्हां सां जंग अहूद में पंहिंजो वाइदो पूरो कयो यानी सचो करे ॾेखारियो, निभायो जॾहिं तव्हां संदसि यानी अल्लाह जे हुकुम सां उन्हनि काफ़रनि खे कुही रहिया हुयो एसी ताईं जो तव्हां बेहिमत थिया। ऐं जेको हुकुम तव्हांखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदसि मुक़रर कयल सरदार अब्दुल्ला बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हो ॾिनो हो त दरा अहूद में मोर्चा असल न छॾिजो। उन में तव्हां इख्तिलाफ़ कयो ऐं नाफ़रमानी कई। उन खां पोइ जो अल्लाह तव्हांखे उहो कुझु ॾेखारियो जंहिंखे तव्हां चाहियो थे, पोइ तव्हां मां किन दुनिया खे चाहियो थे ऐं तव्हां मां कई हुया जिन आख़िरत खे पसंदि कयो थे। पोइ अल्लाह ताला तव्हांखे उन्हनि काफ़रनि खां फेरायो यानी तव्हांजा पेरों खेड़े छॾियाईं त जीअं तव्हांखे आज़माए, पर पोइ बि हुन तव्हांजी हिन कोताहीअ खे यकीनन माफ़ करे छॾियो ऐं अल्लाह मोमिननि ते ॾाढो फज़ल करण वारो आहे। ऐं यादि करियो जॾहिं तव्हां पोयां थी विया ऐं कंहिं ॾांहुं मुड़ी ॾिसण जो होश बि तव्हांखे न रहियो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे पुठियां सॾींदो रहियो। इन करे अल्लाह तव्हांखे तव्हांजी हिन रविश ते गम ऐं रंज उन लाइ ॾिनो त तव्हां हिन वाक़िए मां इबरत हासिल कयो। पोइ जेको अव्हांजे हथनि मां निकिरी वियो ऐं जेके अव्हांखे दुख पहुतो तंहिं ते गमगीन ऐं मलूल न थियो ऐं जेके कुझु अव्हां कंदा आहियो अल्लाह उन जी चङी तरह ख़बर रखंदड़ आहे। वरी दुख गम परेशानी खां पोइ अल्लाह तव्हां मां हिकु जमायत ते इत्मिनान ऐं सकीनत जी हालत या अमन नाज़िल कयो जो हुननि खे निंड अचण लॻी, मगर ॿिए टोले जंहिंखे पंहिंजी जान जो फिक्र हो से नाहक अल्लाह बाबति क़िस्मनि जहालाना गुमान करण लॻा ऐं चवण लॻा त छा असांजे हथ वस में कुझु इख्तियार आहे? पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त बेशक सभु इख्तियार अल्लाह जे ई वस आहे ऐं हू जेके कुफ्र ऐं नफाक़ पंहिंजे अंदर में लिकाइनि था सो तो ते ज़ाहिर नथा कनि ऐं चवनि था त जेकॾहिं असांजे वस में हुजे हा त हूंद असां हिते ईअं न क़त्ल यानी मारिया वञूं हा। खेनि चयो जेकॾहिं अवी पंहिंजे घर में बि हुजो हा त जिन ते क़त्ल थियण लिखियल हो से ज़रूर पंहिंजे लेटनि क़त्ल जी जाइ क़त्ल गाहनि ॾांहुं निकिरी अचनि हा ऐं उहो उन ई लाइ हो त जेके तव्हांजी सीननि में लिकियल आहे सो अल्लाह परखे ऐं जेके वसवसो अव्हांजी दिलनि में आहे उन खे बि साफ़ पाक करे ऐं अल्लाह त दिलनि जी बेदन हाल ऐं राज़नि खे खूब ॼाणे थो। बेशक अव्हां मां जेके उन ॾींहुं यानी अहूद जी लड़ाई वारे ॾींहुं पुठीरा थिया जॾहिं ॿ लश्कर हिक ॿिए जे साम्हूं थिया हुया तिन खे वाकई शैतान सनन किन कमज़ोरनि किन ऐमाल या किन कमनि जी शामत करे थेड़ियो हो ऐं इन करे न त हुननि जे ईमान में को फितूर हुयो। बहरहाल अल्लाह उन्हनि खे माफ़ कयो। यकीनन अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत बुर्दबार आहे।
ए मोमिनो अमी उन्हनि काफ़िरनि वांगुरु न थियो जेके संदन मुल्क में सफ़र या लड़ाई कंदड़ भाइरनि बाबति चवनि था त जेकॾहिं असां वटि हुजनि हा त न की मरनि हा न की क़त्ल थियनि हा। अल्लाह संदन उन ई रवैये खे काफ़िरनि जी दिलनि लाइ हसरत या दिल जो दाग बणाए, यानी उन्हनि खे अल्लाह जी राह में जहाद ऐं शहादत जी शान जी कहिड़ी ख़बर। तहक़ीक़ अल्लाह ही जियारण ऐं मारण वारो आहे ऐं जेके कुझु तव्हां करियो था सो सभु अल्लाह ॾिसंदड़ आहे। ऐं यादि रखो त जेकॾहिं अव्हीं अल्लाह जी राह में क़त्ल कया वञो या मरी पओ त यकीनन अल्लाह तरफ़ां बख़्शिश ऐं रहमत जी नेमत आहे। उहा उन ई माल ऐं मताउ खां घणी मथे आहे जेका हू यानी काफ़िर दुनिया में जमा कनि था। ऐं जेकॾहिं अव्हां मरी पओ या क़त्ल कया वञो त बि अव्हां हिकु ॾींहुं अल्लाह जी हुज़ूर में ज़रूर जमा कया वेंदो। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अल्लाह जी वॾी रहमत ऐं महिरबानी आहे जो तूं उन्हनि मुसलमाननि लाइ नरम दिल आहीं, पर जेकॾहिं तूं सख़्त मिज़ाज सख़्त दिल हुजी हा त हू तोखां परे थी वञनि हा। तंहिं करे उन्हनि खे माफ़ कर ऐं उन्हनि लाइ बख़्शिश जी दुआ घुर ऐं उन्हनि सां कमनि में सलाह मशवरो कर। पोइ जेकॾहिं सलाह मशवरो करण खां पोइ जंहिं कम जो पक्को इरादो करीं त पोइ बस अल्लाह ते भरोसो कर। बेशक अल्लाह तवक्कुल ऐं भरोसो कंदड़नि सां मोहबत करे थो। ए मोमिनो यादि रखो त जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे त को बि अव्हां ते गालिब नथो थी सघे, ऐं जेकॾहिं हू तव्हांखे बेयारो मददगार छॾे ॾिए त केरु आहे जो उन खां पोइ अव्हां जी मदद करे। ऐं मोमिननि खे त सिर्फ़ अल्लाह ते ई भरोसो ऐं तवक्कुल करणु घुरिजे। उहो कंहिं नबी जो वड़ न आहे जो माले गनीमत में ख़यानत करे, ऐं जेको बि ख़यानत कंदो उहो क़यामत ॾींहुं उन ई ख़यानत कयल शइ समेत हाज़िर थींदो ऐं पोइ हर शइ खे संदसि कयल कमाई जो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कयो वेंदो, यानी कंहिंजो हक़ न मारियो वेंदो। भला जेको शख़्स हमेशा रब जी रज़ा ते हलण वारो ऐं राज़ी रहण वारो हुजे उहो उन वांगुरु थी सघे थो जेको अल्लाह जे गज़ब हेठां आयल हुजे ऐं जंहिंजो आख़िरी ठिकानो जहन्नुम आहे ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। न हरगिज़ न, अल्लाह वटि उन्हनि माण्हुनि जा धार धार दर्जा आहिनि ऐं जेकी कुझु हू कनि था अल्लाह जी उन ते खूब नज़र आहे। बेशक मोमिननि ते अल्लाह वॾो एहसान कयो जॾहिं संदन मंझाई हिकु रसूल मोकिलियाई जेको खेनि अल्लाह जो आयतूं पढ़ी ॿुधाए थो ऐं खेनि पाक करे संदन अक़ीदो अमल ऐं इख़लाक़ संवारे थो ऐं खेनि किताब यानी सुन्नत या हदीस ऐं दानाई सेखारे थो। हालांकि उन खां अॻु उहे माण्हू यकीनन पधरी गुमराही में पियल हुया। जॾहिं अहूद में अव्हां खे मुसीबत ऐं तकलीफ़ पहुती हुई जेतोणीकि अव्हां बदर में पंहिंजे दुश्मननि खे उन खां ॿीणो नुक़सान पहुचायो हो त बि चओ था त उहा मुसीबत किथां आई। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त उहा मुसीबत अव्हां खे पंहिंजे पाण वटां पहुती आहे। बेशक अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। अहूद जे ॾींहुं जेको नुक़सान ॿिन्ही धुरनि जे आम्हूं साम्हूं थियण वारे ॾींहुं अव्हां खे पहुतो उहो अल्लाह जे हुकुम सां हो ऐं उन ई लाइ बि हो त हू मोमिननि खे ॼाणे वठे, यानी ज़ाहिर करे लेखेड़े या परखे, ऐं उन्हनि खे बि ॾिसी छॾे या ज़ाहिर करे जिन मुनाफ़िक़त कई। ऐं जॾहिं उन्हनि मुनाफ़िक़नि खे चयो वियो त अचो ऐं अल्लाह जी राह में विढ़ो या हमले खे रोकियो या पसपा कयो ऐं शहर जो बचाव ऐं दिफ़ा कयो त चवण लॻा जेकॾहिं असांखे जंग थियण जो इल्मु हुजे हा, यानी जे असीं सम्झूं हा या असांखे जंग थियण जी ख़बर हुजे हा त असां अव्हां सां ज़रूर शामिल थियूं हा। उन ई ॾींहुं हू ईमान जे मुक़ाबले में कुफ्र जे वधीक क़रीब थी चुका हुआ ऐं जेको कुझु वात सां चऊं थिए जो संदन दिलनि में न हो ऐं जेकी कुझु लिकाइनि था सो अल्लाह खूब ॼाणींदड़ आहे। ही उहे माण्हू आहिनि जेके पाण त पोइ ते वेठा रहिया ऐं पंहिंजे भाइरनि जेके लहण विया ऐं मारिया विया उन्हनि मुतालिक़ चवण लॻा त जेकॾहिं हू असांजी ॻाल्हि मञीनि हा त ईअं न मारिया वञनि हा। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जेकॾहिं सचा आहियो त जॾहिं अव्हां ते मौत अचे त पाण तां मौत खे टारे ॾेखारिजो ऐं जेके अल्लाह जी राह में शहीद थिया आहिनि उन्हनि खे मुअल न सम्झंदा बल्कि हक़ीक़त में उहे ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे रब वटां रिज़्क़ मिली रहियो आहे। जेकी नेमतूं अल्लाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां अता कयूं आहिनि उन ते ॾाढो ख़ुशि आहिनि ऐं जेकी पुठी ते रहिजी विया आहिनि ऐं शहीद थी उन्हनि सां न गॾिया या मिलिया आहिनि तिन लाइ बशारत मोकिलींदड़ आहिनि त उन्हनि ते को बि ख़ौफ़ न हूंदो ऐं न ई उहे ग़मगीन थींदा ऐं अल्लाह जी नेमत ऐं फज़ल ते ख़ुशियूं करे रहिया आहिनि। ऐं बेशक उन्हनि खे मालूम थी चुको आहे त अल्लाह मोमिननि जे अजर खे कॾहिं बि ज़ाया करण वारो न आहे। जिन ज़ख़्म ऐं तकलीफ़ुनि सहण खां पोइ बि अल्लाह ऐं रसूल जे सॾ ते ॿीहर जग लहण लाइ लबैक चयो ऐं जिन नेकी कई ऐं तक़वा इख़्तियार कयाऊं यानी नाफ़रमानी खां बचिया तिन लाइ संदसि रब वटि वॾो अजुर आहे। ऐं उन्हनि खे जॾहिं माण्हुनि चयो त तव्हां जे ख़िलाफ़ काफ़िरनि जी वॾी फ़ौज गॾु थी आहे
उन खां ढिढियो त ही ॿुधी संदन ईमान अञा बि वधी वियो ऐं चवण लॻा त असां लाइ अल्लाह काफ़ी आहे ऐं उहो ई बहितरीन कारसाज़ आहे। पर अल्लाह जी वॾी नेमत फज़ल ऐं अता सां ख़ुशि थी मोटी आया ऐं खेनि को बि नुक़सान न पहुतो ऐं उन्हनि अल्लाह जी रज़ा जी ताबेदारी कई ऐं यकीनन अल्लाह वॾे फज़ल वारो आहे। तंहिं करे मुसलमानो हाणे तव्हांखे मालूम थी वियो हूंदो त बेशक उहो शैतान ई आहे जेको तव्हांखे अचायो पंहिंजे दोस्तनि खां ढिॼारे थो, पोइ तव्हां उन्हनि खां न ढिॼो ऐं जेकॾहिं सचा मोमिन आहियो त सिर्फ़ मूंखां ई ढिॼो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके माण्हू कुफ्र जी राह में ॾाढी टिक टोड़ कनि था उहे ई उन्हनि जूं सरगर्मियूं तोखे गमगीन न कनि। यकीनन हू अल्लाह ऐं अल्लाह जे दीन जो कुझु बि बिगाड़े न सघंदा। अल्लाह चाहे थो त अहिड़नि माण्हुनि जो आख़िरत में को बि हिसो न रखे ऐं बख़्शिश ऐं नेमतुनि खां महरूम करे ऐं उन्हनि लाइ वॾो अज़ाब आहे। यकीनन जिन माण्हुनि ईमान जे बदिले कुफ्र ख़रीद कयो उहे अल्लाह जो कुझु बि नुक़सान न करे सघंदा, पर यकीनन पंहिंजी बर्बादी करे रहिया आहिनि ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ऐं काफ़िर हरगिज़ उहो ख़्यालु न कनि त असां जेका खेनि मोहलत ॾियूं था उहा उन्हनि लाइ बहितर आहे। असीं त रुॻो खेनि हिन लाइ मोहलत ॾियूं था त हू अञा बि गुनाहनि में वधंदा रहनि, यानी गुनाहनि में वधीक मुलविस थियनि ऐं उन्हनि लाइ ज़लील ऐं ख़्वार कंदड़ अज़ाब आहे। मुनाफ़िक़नि खे मोमिननि खां निखेड़ींदड़ ऐं चेताव ॾींदड़ अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त ए मुनाफ़िक़ो, अल्लाह मोमिननि खे इन हालत में हरगिज़ न छॾींदो जंहिं में तव्हां आहियो ऐं जेसीं ताईं हू यानी अल्लाह खबीस पलीद ऐं नापाक खे पाक खां अलॻि न करे ऐं न कि अल्लाह ताला तव्हांखे गैब खां वाक़िफ़ कंदो, यानी मुनाफ़िक़नि जा नाला ॿुधाईंदो। हू पंहिंजे रसूलनि मां जंहिंखे चाहींदो आहे तंहिंखे गैब जी ख़बरुनि लाइ चूंडींदो आहे। तंहिं करे ए मुनाफ़िक़ो, अञा बि वक़्तु अथव, अल्लाह ऐं संदसि रसूल खे मञियो ऐं उन्हनि ते ईमान आणियो ऐं जेकॾहिं अवी सचो ईमान आणींदो, शिर्क ऐं नफ़ाक़ ऐं नाफ़रमानी खां बचंदो ऐं तक़वा इख्तियार कंदो त अव्हां लाइ वॾो अजुर आहे। जिन माण्हुनि खे अल्लाह पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो आहे उहे हरगिज़ इहे न सम्झनि त बुखल यानी कंजूसी करण, ज़कात न ॾियण, सदक़ात ऐं ख़ैरात न करण संदनि लाइ चङो आहे, बल्कि उन्हनि लाइ निहायती बुरो ऐं अनक़रीब उहो माल जेको हू बुखल सां गॾु कंदा आहिनि सो क़यामत ॾींहुं संदनि ॻीचे जो गट बणायो वेंदो। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी मिल्कियत जो वारिस त अल्लाह आहे ऐं अल्लाह तव्हांजे अमलनि खां चङी तरह बाख़बर आहे। यकीनन अल्लाह उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी जिन चयो त बेशक अल्लाह फ़क़ीर ऐं मोहताज आहे ऐं असां गनी ऐं शाहूकार आहियूं। तंहिं करे त अल्लाह पंहिंजे नाले ते ख़ैरात लाइ चए थो, असीं संदन उहो चयल कौल ऐं नाहक नबियुनि जो क़त्ल लिखंदासीं ऐं क़यामत जे ॾींहुं खेनि चवंदासीं त हाणे साड़ींदड़ बाहि जे अज़ाब जो मज़ो चखो। ए मुनाफ़िक़ो, उहा सज़ा अव्हां जे हथनि जी मोकिलियल कमाई आहे, न त अल्लाह वाक़ई पंहिंजे बाननि ते कॾहिं बि ज़ुल्म या ज़्यादती करण वारो न आहे। इहे उहे माण्हू आहिनि जेके चवनि था त बेशक अल्लाह असां खां वाइदो वरितो आहे, असांखे ताक़ीद ऐं हुकुम कयो आहे त जेसीं ताईं को रसूल असां वटि अहिड़ी कुर्बानी न आणे जंहिंखे गेबी बाहि खाई ख़तम करे वञे, तेसीं असां ईमान न आणींदासीं। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चओ वाक़ई जेकॾहिं तव्हां वटि रसूल जे सचे हुअण जी उहा कसोटी आहे त मूं खां अॻु जेके रसूल पधरियुनि निशानियुनि ऐं मौजिज़नि सां अव्हां वटि आया ऐं उन ई मौजिज़नि सां आया जेके तव्हां चयो था, त पोइ तव्हां उन्हनि खे नाहक छो क़त्ल कयो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं ही माण्हू तोखे कूड़ो कनि था त बेशक तोखां अॻु में पिणु केतिरनि ई रसूलनि खे कूड़ो कयो वियो हुयो जेके पधरियुनि निशानियुनि, सहीफ़नि ऐं रोशन किताबनि सां आया हुआ। हर जानदार खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। यकीनन तव्हां सभिनी खे क़यामत जे ॾींहुं पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। पोइ जेको दोज़ख जी बाहि खां दूर कयो वियो, बचायो वियो ऐं जन्नत में दाख़िल कयो वियो, बेशक उन ई मुराद माणी ऐं दुनिया जी हयाती त महज़ धोखे ऐं फ़रेब जे सामान ऐं अखियुनि जे ढव खां सवाइ ॿियो कुझु न आहे। ए मोमिनो, अव्हां पंहिंजे माल ऐं जाननि में ज़रूर आज़माया वेंदो ऐं तव्हांखे उन्हनि माण्हुनि खां जिन खे तव्हां खां अॻु किताब ॾिनो वियो, यानी अहले किताब, ऐं उन्हनि जिन शिरक कयो, ज़रूर घणियूं ई ॾुख ऐं इज़ाउ ॾींदड़ ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं। मगर जेकॾहिं अव्हां सब्र कयो, मुसीबतुनि में साबित क़दम रहियो
ऐं तक़वा इख्तियार कई त उहो तमाम वॾी हौसले अज़म ऐं हिम्मत जो कमु आहे। ऐं इहो बि क़ाबिल ज़िक्र आहे जॾहिं अल्लाह उन्हनि खां पको अंजाम वरितो हो जिन खे किताब ॾिनो वियो त उहो यानी अल्लाह जो किताब माण्हुनि खे खोले खोले ॿुधाईंदा ऐं उन मां कुझु बि न लिकाईंदा, लेकिन उन्हनि उन इक़रार खे पुठियां उछलाए छॾियो ऐं उन्हीअ खे थोरे मुल्ह ते विकिणियो। पोइ कहिड़ो न पुछड़ो सौदो आहे जेको हू ख़रीद करे रहिया आहिनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि माण्हुनि जो हरगिज़ ख्यालु न कर जेके पंहिंजे कयल कमनि ते ख़ुशि थियनि था ऐं जेके कम न कया अथनि उन्हनि लाइ पिणु पंहिंजी तारीफ़ पसंदि कनि था। तूं उन्हनि खे हरगिज़ अज़ाब खां बचियल न सम्झिजा, बल्कि उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह जी ई आहे ऐं अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहे। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जी पैदाइश ऐं जोड़ जक में ऐं राति ऐं ॾींहं जे बदिलजण में अकुल वारनि लाइ यकीनन वॾियूं निशानियूं आहिनि जेके अल्लाह खे बीठे वेठे पासनि भर लेटनि में भी याद कनि था ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी पैदाइश ते गौर कनि था ऐं उन्हीअ फिक्र कंदे बेइख्तियार पुकारनि था त ए असांजा रब, तूं ई सभु कुझु अजाइब बेमक़सद ऐं अबस न बणायो आहे। तुंहिंजी ज़ात उन खां पाक आहे जो का शइ बेकार ऐं अबस पैदा करे। पोइ ए असांजा रब असांखे दोज़ख जी बाहि खां बचाए। ए असांजा रब, बेशक जे बदबख्त खे तो बाहि में दाख़िल कयो तंहिंखे यकीनन तो ख्वार ऐं रुसवा कयो ऐं अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार न आहे। ए असांजा रब, बेशक असां हिकु पुकारींदड़ खे ॿुधो जेको ईमान जी तरफ़ सॾे रहियो हो ऐं चई रहियो हो त पंहिंजे रब खे मञो यानी ईमान आणियो, सो असां ईमान आंदो। ए असांजा पालणहार, असांजा गुनाह माफ़ फरमाए ऐं असांजूं मदायूं मेट ऐं असांजो ख़ात्मो नेक ऐं भलारनि ॿारनि सां कर। ए असांजा पालणहार, असांखे उहो अता कर जंहिंजो वाइदो तो असां सां पंहिंजे पैगंबरनि जे ज़रिए कयो आहे ऐं क़यामत जे ॾींहुं असांखे ज़लील ऐं रुसवा न कजा। बेशक तूं वाइदे ख़िलाफ़ी करण वारो न आहे। पोइ संदन पालणहार उन्हनि जी दुआ क़बूल कई ऐं फरमायाईं, बेशक आऊं अव्हां मां कंहिं बि अमल करण वारे जो अमल ज़ाया न करण वारो आहियां, उहो मर्द हुजे या औरत। तव्हां सभु हिकु ॿिए मां यानी हम जिन्स आहियो। पोइ जिन अल्लाह जी ख़ातिर पंहिंजा वतन छॾिया ऐं पंहिंजनि घरनि मां लोधे कढिया विया ऐं मुंहिंजी राह में सताया विया ऐं उहे मुंहिंजी राह में विढ़िया या जहाद कया वियो ऐं मारिया विया, उन्हनि जूं मदायूं ज़रूर मेटींदुसि ऐं उन्हनि खे ज़रूर अहिड़नि बागनि में दाख़िल कंदुसि जिन हेठां नहरियूं वहनि थियूं। उहो बदिलो अल्लाह वटां आहे ऐं अल्लाह वटि ई बहितरीन बदिलो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काफ़िरनि जे शहरनि में हलण चलण से सफ़र करण तोखे धोखे में न विझे। ही फ़क़ति चंद ॾींहं जी ज़िंदगीअ जो थोरो मज़ो लुत्फ़ ऐं बहार आहे। पोइ उन्हनि जो ठिकानो जहन्नम आहे ऐं उहा तमामु बुछड़ी जाइ आहे। पर जेके पंहिंजे रब जी नाफ़रमानी खां बचिया ऐं पंहिंजे रब खां डिॼंदे ज़िंदगी गुज़ारीनि था, उन्हनि लाइ अहिड़ा बाग आहिनि जिन हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं हू उन में सदाई रहण वारा आहिनि। उहा महिमानी अल्लाह जी तरफ़ आहे ऐं अहिड़नि भलारनि लाइ जेको कुझु अल्लाह वटि आहे उहो सभ खां बहितर आहे। ऐं बेशक अहले किताब में के अहिड़ा बि आहिनि जेकी यकीनन अल्लाह ऐं जेको तो ॾांहुं क़ुरान लाथो वियो आहे ऐं जेकी उन्हनि ॾांहुं यानी तौरेत लाथो वियो आहे उन ते ज़रूर ईमान आणीनि था ऐं संदन दिलूं आजिज़ी ऐं इनकिसारी सां अल्लाह ॾों झुकियल आहिनि ऐं उहे ई अल्लाह जो आयतूं थोरे मुल्ह ते ॿियनि वांगुरु नथा विकिणनि। तहक़ीक़ अहिड़नि ॿारनि जो अजुर संदन रब वटि आहे। बेशक अल्लाह जल्दी ई हिसाब किताब वठण वारो आहे। ए ईमान वारो, सब्र खां कमु वठो ऐं हिक ॿिए खे सब्र जी नसीहत करियो ऐं जहाद लाइ हर वक़्तु तयार रहो। जवान मर्दी ॾेखारियो ऐं साबित क़दम रहो ऐं अल्लाह ताला जी नाफ़रमानी खां ढिॼो त मन तव्हां कामयाब थियो ऐं फलाह माणियो। ए इंसानो, पंहिंजे रब खां डिॼो ऐं नाफ़रमानी खां बचो जंहिं तव्हांखे हिकु जीव आदम मां पैदा कयो ऐं मंझाई संदसि ज़ाल पैदा कया ऐं उन्हनि ॿिन्ही मां घणा मर्द ऐं औरत पैदा करे पखेड़िया ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो जंहिं जे नाले ते तव्हां हिकु ॿिए खां पंहिंजा हक़ घुरो था ऐं मिटी माइटी छिनण कतई रहमी खां बचो। बेशक अल्लाह अव्हां ते हमेशा निगहबान आहे। ऐं यतीमनि खे संदन माल ऐं मिल्कियतूं मोटाए ॾियो ऐं पंहिंजी ख़राब निकमी शइ खे संदन चङी शइ सां न बदिलायो ऐं संदन माल पंहिंजे माल सां मिलाए न खाओ, छाकाणि त उहो तमामु वॾो गुनाह आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे अंदेशो आहे त यतीम छोकिरियुनि सां निकाह करण खां पोइ अदुल न करे सघंदो त उन्हनि सां शादी न करियो ऐं ॿियनि औरतुनि सां जेके अव्हांखे वणनि से ॿ टे या चार पढ़जो, बशर्त सभिनी सां हिकु जहिड़ो अदुल करे सघो। पर जेकॾहिं तव्हांखे डपु आहे त अदुल न करे सघंदासीं त हिकु ज़ाल सां शादी करियो या उहा बानी कनीज़ रखो जेका जंग में क़ैदियानी थी
अवां जे हथनि में आई आहे। बेइंसाफ़ी या ॾाढाई खां बचण लाइ इहो तरीक़ो वधीक मुनासिब आहे। ऐं ज़ालनि खे संदन मुक़रर कयल हक़ महर फर्ज़ सम्झी ख़ुशी सां ॾियो, पर जेकॾहिं हू पंहिंजी ख़ुशी सां उन मां कुझु हिसो अवां खे छॾीनि त उन खे मज़े सां खाई सघो था या शौक़ ऐं ख़ुशी सां इस्तेमाल करे सघो था। ऐं बेसमझनि खे संदन पंहिंजो माल न ॾियो जंहिंखे अल्लाह ताला तव्हांजे रोज़गार जो वसीलो बनायो आहे। अलबत्ता उन माल मां उन्हनि खे खाराईंदा पीआरींदा रहो ऐं ढकाईंदा रहो ऐं हिदायत करियो ऐं तालीम ऐं तरबियत लाइ चङी ॻाल्हि चवंदा करियो। ऐं यतीमनि खे आज़माईंदा रहो जेसीं ताईं निकाह जी उमिरि खे पहुचनि यानी बालिग थियनि। पोइ जेकॾहिं उन्हनि में सम्झ ऐं एलियत ॾिसो त संदन माल खेनि सौंपियो ऐं अहिड़नि यतीमनि जे माल खे संदन वॾे थियण जे डप खां अॻ में अजायो ऐं तकिड़ो खाई खपाई ख़तम करण जी कोशिश न करियो। माल जो संभालींदड़ जेकॾहिं सरंदी वारो असूदो या गनी हुजे त उनखे माल जे संभालण जे अजूरे खां बचण घुर्जे ऐं जेको गरीब हुजे त दस्तूर मूजिब मुक़रर ऐं मुनासिब तरह खाई यानी अजूरो खणे ऐं जॾहिं संदन माल उन्हनि खे मोटाए ॾियो या हवाले कयो त उन ते शाहिद करियो ऐं यादि रखो त अल्लाह अकेलो हिसाब किताब वठण लाइ काफ़ी आहे। तंहिं करे यतीमनि जे माल जी सरपरस्ती निहायती दियानतदारी सां करियो। मर्दनि लाइ उन माल मां हिसो आहे जेको माउ पीउ ऐं माइटनि छॾियो आहे ऐं औरतुनि जो बि उन में हिसो आहे जेको माउ पीउ ऐं माइटनि छॾियो आहे। उहो थोरो हुजे या घणो हुजे, हर कंहिं शरई हक़दार जो हिसो अल्लाह तरफ़ां मुक़रर थियल आहे। ऐं जॾहिं विरसे जे विरहाइण जे वक़्तु मिट माइट यतीम ऐं मिस्कीन अचनि त उन्हनि खे उन मां कुझु न कुझु ॾींदा करियो ऐं उन्हनि सां ॻाल्हायो त सुहिणे नमूने सां ॻाल्हायो। ऐं माण्हुनि खे उन ॻाल्हि खां डिॼणु खपे त कंहिं बि विरसे जे हक़दार सां नाइंसाफ़ी थिए जीअं उन्हनि खे पंहिंजे नंढड़नि कमज़ोर ऐं नातवान औलाद पुठियां छॾे वञण ते हूंद केतिरो न अंदेशो थिए। तंहिं करे उन्हनि खे घुर्जे त अल्लाह खां डिॼनि ऐं सिधी सही हक़ जी ॻाल्हि कनि। बेशक जेके यतीमनि जो माल बेइंसाफ़ी ऐं ज़ुल्म सां हड़प कनि था या खाइनि था उहे यकीनन पंहिंजे पेट खे जहन्नम जी बाहि सां भरीनि था ऐं अहिड़ा शख़्स जल्द ई भड़कंदड़ बाहि में दाख़िल थींदा। अल्लाह अव्हां खे पंहिंजे औलाद बाबति हुकुम ॾिए थो त पुट या मर्द जो हिसो ॿिनि धीअरुनि जे बराबरि आहे। जेकॾहिं मयत जो वारिस रुगो न्याणियूं आहिनि ऐं ॿ या ॿिनि खां वधीक आहिनि त उन्हनि खे छॾियल मिल्कियत मां 2 टिहाइयूं ॾिनो वञे ऐं जेकॾहिं रुगो हिकु न्याणी वारिस आहे त उनखे मीरास मां अधु ॾिनो वञे। जेकॾहिं मयत औलादी आहे त उन जी माउ ऐं पीउ हर हिक खे मीरास मां 6 हिसो मिलणु घुर्जे। ऐं जेकॾहिं को बे औलाद मरे थो ऐं माउ पीउ ई हिन जा वारिस आहिनि त माउ खे 3 हिसो ॾिनो वञे ऐं बाक़ी पीउ खे ॾिनो वञे। पर जे मयत जा हिक खां वधीक भाइर ऐं भेनरूं बि आहिनि त पोइ माउ लाइ 6 पती आहे, मगर उहे हिसा मरण वारी जी कयल वसियत या कर्ज़ लाइण खां पोइ थींदा। यादि रहे त मरण वारो वसियत सिर्फ़ पंहिंजी मिल्कियत जे 3 हिसे जेतिरी करे सघे थो, उन खां वधीक खेसि हक़ न आहे। जे वधीक कंदो त गुनाहगार थींदो ऐं इहा वसियत बि गैर शरई वारिसनि लाइ आहे ऐं कर्ज़ लाइण खां पोइ अमल में ईंदी। अव्हां जा अबा ॾाॾा अव्हां जो औलाद अव्हां नथा ॼाणो त उन्हनि मां केरु अव्हां खे फ़ाइदे पहुचाइण में वधीक वेझो आहे, यानी कंहिं जो सही हक़ केतिरो थियणु घुर्जे उहो अल्लाह ताला तव्हां खां वधीक ॼाणे थो। उन करे अल्लाह हिसा मुक़रर करे छॾिया आहिनि। बेशक अल्लाह हर मसलिहत खे खूब ॼाणींदड़ दानाव ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेको माल अव्हां जूं ज़ालूं छॾीनि उन में अव्हां जो अधु हिसो आहे जेकॾहिं उन्हनि खे को औलाद न आहे, पर जेकॾहिं उन्हनि खे औलाद आहे त पोइ तव्हां जे लाइ छॾियल माल में 4थों हिसो आहे ऐं इहे हिसा उन्हनि जे कयल वसियत ऐं कर्ज़ अदा करण खां पोइ आहिनि। अव्हां जी छॾियल मिल्कियत में जेकॾहिं अव्हां खे औलाद न आहे त पोइ ज़ालुनि जो 4थों हिसो आहे, पर जेकॾहिं पोयां औलाद बि आहे त पोइ औरतुनि जो 8हों हिसो आहे ऐं इहो वसियत ऐं कर्ज़ जी अदायगी खां पोइ अमल में ईंदो। पर जेकॾहिं को मीरास रखंदड़ कलाल आहे यानी मर्द या औरत बे औलाद मरे ऐं संदसि माउ पीउ ज़िंदा न आहिनि ऐं उन जो रुगो माइतो हिकु भाउ या भेण मौजूद आहे त भाउ ऐं भेण हर हिक खे 6 हिसो मिलंदो। पर जेकॾहिं संदसि भाइर ऐं भेनरूं 2 खां वधीक आहिनि त सभिनी जो गॾियल हिसो 1 टिहाई थींदो ऐं इहो बि कयल वसियत ऐं कर्ज़ जी अदायगी खां पोइ बशर्त उहो हक़दारनि लाइ नुक़सानकार न हुजे, यानी वसियत ऐं कर्ज़ सां कंहिंजो हक़ न मारियो वञे।
हीउ हुकुम अल्लाह तरफ़ां आहे ऐं अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती बुर्दबार आहे। इहे अल्लाह जो हदूं आहिनि। पोइ जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुमनि जी फरमाबरदारी कंदो ऐं उनखे हू यानी अल्लाह जन्नत जी बागनि में दाख़िल कंदो जंहिं जे हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं उहे ख़ुश नसीब उन में हमेशह रहंदा। ऐं इहा हिकु वॾी कामयाबी आहे। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो ऐं उन जे मुक़ररु कयल हदुनि खे ओरांगींदो त अल्लाह उनखे दोज़ख में दाख़िल कंदो जंहिं में हू हमेशह रहंदो ऐं उन लाइ ज़िल्लत अमेज़ ऐं रुसवा कंदड़ अज़ाब हूंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं तव्हां जी औरतुनि मां जेके बदकारी ज़िना कनि त उन्हनि लाइ कंहिं बि सज़ा ॾियण खां अॻु में पाण मां 4 मर्द शाहिद करियो ऐं जेकॾहिं उहे शाहिदी ॾियनि त पोइ खेनि घरनि में बंदि रखो जेसि ताईं उन्हनि ते मौत अचे या अल्लाह उन्हनि लाइ को रस्तो पैदा करे। हिन आयत जो वधीक तफ़सील सूरह नूर जी ॿी आयत में आयल आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां के 2 मर्द क़ौम लूत जे अमलनि में मुलविस थियनि या हिकु ज़ानी मर्द या हिकु ज़ानी औरत बदकारीअ में मुलविस हुजनि त ॿिन्ही खे सज़ा ऐं ईज़ाउ ॾियो। पर जे तौबा कनि ऐं पाण सुधारीनि त उन्हनि खां टारो कयो यानी छॾे ॾियो। बेशक अल्लाह हमेशा तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत महिरबान आहे। अल्लाह ते तौबा क़बूल करण जो हक़ रुगो उन्हनि जो आहे यानी अल्लाह फ़क़त उन्हनि जी तौबा क़बूल करे थो जेके जहालत बेसमझी या नादानीअ करे गुनाह करे विझनि था ऐं जल्द ई पिशेमान थी तौबा कनि था। अहिड़नि ई माण्हुनि खे अल्लाह माफ़ करे थो ऐं बाज सां मोटे थो ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ कमाल हिकमत वारो ऐं दानाव आहे। ऐं तौबा उन्हनि माण्हुनि जी क़बूल नथी थिए जेके सॼी उमिरि बुरायूं ऐं बुछड़ा कम कंदा रहनि था एसी ताईं जो हुननि मां कंहिंजी मौत जो वक़्तु वेझो अची वञे थो तॾहिं हू चवे थो त बेशक मूं हाणे तौबा कई ऐं न उन्हनि जी तौबा क़बूल थिए थी जेके मरण घड़ीअ ताईं काफ़िर रहिया। अहिड़नि माण्हुनि लाइ असां दर्दनाक अज़ाब तयार करे रखियो आहे। हे ईमान वारो तव्हां लाइ उहो हलाल न आहे त ज़बरदस्ती औरतुनि जा वारिस बणिजो ऐं न उन्हनि खे उन लाइ रोके रखो त जेके उन्हनि खे मेहर ॾिनो अथव उन मां कुझु वठो सवाइ उन जे जो हू पधरी ऐं सरी बदकारी में मुब्तला थीनि ऐं उन्हनि सां सुहिणे नमूने सां हलो ऐं ज़िंदगी गुज़ारियो। पर जेकॾहिं अव्हां उन्हनि खे नापसंद करियो था त को अजब न आहे त जंहिं शइ खे अव्हां नापसंद करियो अल्लाह उन में घणी भलाई रखी हुजे। ऐं जेकॾहिं तव्हां हिक ज़ाल जे बजाए ॿी ज़ाल सां शादी करण घुरो था त भले पढ़णजो ऐं तव्हां उन्हनि मां कंहिं ज़ाल खे ढेर घणो मेहर या काबिन ॾिनो हुजे त उन मां कुझु बि मोटाए न वठो। छा अव्हां उन ते बोहतान लॻाए ऐं ज़ाहिर ज़हूर निसूरो ज़ुल्म या गुनाह कंदे उहो हक़ मेहर वापसि वठणु चाहियो था ऐं इहो मेहर वठणु अव्हां खे कीअं थो जुगाए जॾहिं कुझु वक़्तु अॻु में अव्हां हिक ॿिए सां सोहबत करे चुका आहियो ऐं उहे निकाह करे अव्हां खां पको अहद वठी चुकियूं आहिनि। ऐं जिन औरतुनि सां अव्हां जा पीअर निकाह करे चुका आहिनि उन्हनि सां हरगिज़ निकाह न करियो। जाहिलियत जे ज़माने में जेके थी चुको सो थी चुको। बेशक इहा वॾी बेहयाई जी ॻाल्हि ऐं नफ़रत जोॻो कमु ऐं बुछड़ो रस्तो आहे।